नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल पिया कयूं त सखर में एंटी करप्शन जी टीम सखर बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिस ते छापो हणी 3 सालनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। सर्कल ऑफिसर मक़सूद सूमरो ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अॻवानी में एंटी करप्शन जी टीम बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे रीजनल ऑफिस ते छापो हणी साल 2016 खां 2019 जो रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ॿुधायो त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि ते करोड़े रुपयनि जी रिश्वत वठी घण माड़ अमारतुनि जे अदावतनि समेत सरकारी प्लाटनि ते रिहाइशी ऐं कमर्शियल प्लाज़ जोड़ण जी मंज़ूरी ॾियण जो इल्ज़ाम आहे। नाज़रीन अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सखर में एंटी करप्शन जी टीम सखर बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिस ते छापो हणी 3 सालनि जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। सर्कल ऑफिसर मक़सूद सूमरो ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अॻवानी में एंटी करप्शन जी टीम बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे रीजनल ऑफिस ते छापो हणी साल 2016 खां 2019 जो रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो। एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर ॿुधायो त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि ते करोड़े रुपयनि जी रिश्वत वठी घण मार अमारतुनि जे अदावतनि समेत सरकारी प्लाटनि ते रिहाइशी ऐं कमर्शियल प्लाज़ा जोड़ण जी मंज़ूरी ॾियण जो इल्ज़ाम आहे।